सदर आसिफ अली ज़रदारी तरफ़ां पाकिस्तानी औरतुनि खे ख़राज तहसीन पेश कयो वियो आहे। औरतुनि जे आलमी दिहाड़े ते पंहिंजे जारी कयल पैगाम में सदर आसिफ अली ज़रदारी चयो त औरतुनि जी शमूलियत खां सवाइ का बि क़ौम तरक़ी नथी करे सघे। क़ाइदे आज़म क़ौमी तरक़ी लाइ औरतुनि जी बराबरी जी शिरकत खे ज़रूरी करार ॾिनो हो। सदर चयो त शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी क़यादत पाकिस्तानी औरतुनि जे अज़्म जी हिकु रोशन मिसाल आहे। सदर आसिफ अली ज़रदारी चयो त कॉकपट खां पार्लियामेंट ताईं औरतुनि जूं ख़िदमतूं साराह जोॻियूं आहिनि। मोहतरमा फातिमा जिन्ना बेगम नुसरत भुट्टो जी जिदोजहद औरतुनि लाइ मशलिर आहे। सदर चयो त आइनी क़दमनि पार्लियामेंट ऐं सूबाई असैम्बलियुनि में औरतुनि जी नुमाइंदगी यकीनी बणाए। अबा खे ख़बर ॾियूं पिया सदर आसिफ अली ज़रदारी तरफ़ां पाकिस्तानी औरतुनि खे ख़राज तहसीन पेश कयो वियो आहे। औरतुनि जे आलमी दिहाड़े ते पंहिंजे जारी कयल पैगाम में सदर आसिफ अली ज़रदारी चयो त औरतुनि जी शमूलियत खां सवाइ का बि क़ौम तरक़ी नथी करे सघे। क़ाइदे आज़म क़ौमी तरक़ी लाइ औरतुनि जी बराबरी जी शिरकत खे ज़रूरी करार ॾिनो हो। सदर चयो त शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी क़यादत पाकिस्तानी औरतुनि जे अज़्म जी हिकु रोशन मिसाल आहे।